नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आसिफ सईद खोसा चयो आहे त हिकु तबिक़ो जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते ख़ुशि नाहे। कुझु वक़्त अॻु इहो ई तबिक़ो जुडिशियल एक्टिविज़म ते तनक़ीद कंदो हो। नए अदालती साल बाबति इस्लामाबाद में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा वधीक चयो त पाण मुरादो नोटिस खां अदलिया तरफ़ां पासो करणु वधीक महफ़ूज़ रस्तो आहे, हुन सां नुक़सान घटि थींदो। चीफ जस्टिस जो चवणु हो त जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते नाख़ुशि उहो तबिक़ो कुझु माण्हुनि ते मुतालबे ते पाण मुरादो नोटिस वठण जी वाखाण करे थो, पर अदलिया खे जॾहिं ज़रूरत हूंदी तॾहिं पाण मुरादो नोटिस वठंदी। हुन वधीक चयो त सुप्रीम कोर्ट जुडिशियल एक्टिविज़म बदिरां फ़ाल जुडिशलिज़म ते हथी पई वठराए। असां पंहिंजे घर खे दुरुस्त करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे अपडेट करे रहिया आहियूं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आसिफ सईद खोसा चयो आहे त हिकु तबिक़ो जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते ख़ुशि नाहे। कुझु वक़्त अॻु इहो ई तबिक़ो जुडिशियल एक्टिविज़म ते तनक़ीद कंदो हो। नए अदालती साल बाबति इस्लामाबाद में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा वधीक चयो त पाण मुरादो नोटिसनि खां अदलिया तरफ़ां पासो करणु वधीक महफ़ूज़ रस्तो आहे, हुन सां नुक़सान घटि थींदो। चीफ जस्टिस जो चवणु हो त जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते नाख़ुशि उहो तबिक़ो कुझु माण्हुनि जे मुतालबे ते पाण मुरादो नोटिस वठण जी वाखाण करे थो, पर अदलिया खे जॾहिं ज़रूरत हूंदी तॾहिं पाण मुरादो नोटिस वठंदी। हुन वधीक चयो त सुप्रीम कोर्ट जुडिशियल एक्टिविज़म बदिरां फ़ाल जुडिशलिज़म ते हथी पई वठराए। असां पंहिंजे घर खे दुरुस्त करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे।